चैनल। दोस्तों बर्दाश्त जी बि हद हूंदी आहे। मुनवर मौलाई तमामु घणो बेअंदाज़ जेको आहे सो नाजाइज़ी कई जलाल जोगीअ सां। दोस्तों सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे जलाल जोगी। उन छो मुनवर मौलाई जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो ऐं कोर्टनि जो मसइलो वञी थियो ऐं मुनवर मौलाई खे छो बदिरायो वियो। दोस्तों इन वीडियो जे बारे में तफ़सीली ॻाल्हि कंदासीं ऐं इहो गानो कहिड़ो हुयो ऐं इन जो शाइर कहिड़ो हुयो ऐं मुनवर मौलाई कीअं ॻायो इन जे बारे में तफ़सीली इन वीडियो में ॻाल्हि कंदासीं। दोस्तों जलाल जोगी तव्हांखे ख़बर आहे त 1973 में तक़रीबन इहो गानो ॻायो जंहिंजो शाइर मुमताज़ अली मौलाई हुयो ऐं उन गाने खे मुमताज़ मौलाई जेको आहे सो शाइरी तौरु ॾिनो जलाल जोगीअ खे। ऐं उन खां अलावा मुनवर मौलाई हिन वक़्तु 2025 में उन ई गाने खे साॻी रीति ॻायो आहे ऐं उन जो सिर्फ़ु शाइर मटाए करे ऐं विच में जेको आहे सो मुमताज़ मौलाई जो नालो कढी ऐं ॿिए शाइर जो नालो लॻाए करे मुनवर मौलाई ॻायो ऐं इन जे करे जेको आहे सो जलाल जोगीअ खे तमामु घणी जेको आहे सो गुस्सो आयो ऐं जलाल जोगीअ चयो त इहा नाजाइज़ी कई आहे मुनवर मौलाईअ। छाजे करे जो मुमताज़ मौलाई जो गानो लिखियलु हुयो इहो ऐं इन खे ॻायो वेठो आहे। मां अॻ में ई असांजो एल्बम हिकिड़ो रिलीज़ थी वियो आहे ऐं जेको आहे सो मुनवर मौलाई वरी इन जी कापी करे विच में शाइर जो नालो कढी करे ऐं पंहिंजो शाइर गॾाए करे इन कलाम खे ॻायो ऐं मुनवर मौलाई जो इहो गानो तमामु घणो हिट थियो। दोस्तों उहो गानो कहिड़ो हुयो उहो बि हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। जलाल जोगीअ जे ज़बानी में तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं उन खां अलावा मुनवर मौलाईअ जे अंदाज़े सां ॻायो उहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों इहे ॿई सिंध जा हिकु बहितरीनु फ़नकार आहिनि ऐं विच में इहे बि ॻाल्हियूं हलियूं पिए त मुनवर मौलाई खे थाणे में पुलिस ॿधी वई आहे, जलाल जोगीअ केस कयो आहे। लेकिन मुनवर मौलाई जो हिन वक़्तु ताज़ो बयानु जलाल जोगीअ जो आयो आहे जंहिंमें उन चयो आहे त मां मुमताज़ मौलाई सां सलाह मशवरो करे छाजे करे जो गानो जेको ॾिनल हुयो इन जो शाइर जेको हुयो उहो मुमताज़ मौलाई हुयो ऐं मुमताज़ मौलाई सां मां जेको आहे सो डिस्कस करे मशवरो करे पोइ जेको आहे सो क़ानूनी चाराजोई कई वेंदी ऐं कोर्टनि जे वकीलनि सां बि उन राब्तो कयो आहे जलाल जोगीअ ऐं चयो आहे त मुनवर मौलाई जे ख़िलाफ़ु मां जेको आहे कोर्ट बि वेंदुसि ऐं हर फोरम जंहिं ते माना आवाज़ु ॿुधिजे थो उते वञी जेको आहे सो पंहिंजी दांह कूक कंदुसि। त दोस्तों असांजो रायो त पंहिंजी जात आहे लेकिन तव्हां ॾिसण वारनि जो रायो छा आहे? छा मुनवर मौलाई वाकई नाजाइज़ी कई आहे जलाल जोगीअ सां या जलाल जोगी हिन वक़्तु मुनवर मौलाई सां नाजाइज़ी पियो करे? इन जो कमेंट सेक्शन में तव्हां पंहिंजो रायो लाज़मी ॾींदव। तव्हांजो रायो असांजे लाइ क़ाबिल एतिराम हूंदो आहे। दोस्तों वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। सिंध जा गुलूकार ऐं सिंध जा आर्टिस्ट उन्हनि जे बारे में हिन चैनल ते तव्हांखे वीडियो हरदम मिलंदा रहंदा आहिनि। इन जे करे हिन चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो। वॾी महिरबानी।